वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सिलसिले के उतां ही जारी था रखूं जिते पाण छड़ियोसीं त हाणे माना मक़सद इहो त पहिरों वञी जेको आहे सो अब्दुल रज़ाक तेगाणी बिरादरी वटि वेंदो आहे। हाणे उतां जेको आहे छा थियो आहे छा न थियो आहे फज़ीला सरकी जी अमड़ जेको आहे सो सकीना खां पुछूं था त हूअ सॼे हिन केस खे कीअं थी ॾिसे पई। सकीना तव्हांजी अखियुनि जा जेके आहिनि ख़ुश्क थी वियल छपर बि मूंखे नज़र था अचनि पिया ऐं तव्हांजे मुंहं जूं सॼियूं सारियूं रेखाऊं ई ॿुधाइनि थियूं पियूं त तव्हांखे बहरहाल ममता आयो केतिरी फज़ीला लाइ तड़प हूंदी, पर इहा तड़प बि कंटिन्यू हूंदी छो त माना हिकिड़ो अहसासु आहे, हिकिड़ा जज़्बा आहिनि, उन्हनि खे बहरहाल पले कोन थो सघिजे पियो। तव्हांजी नज़र में मुख्य सबब छा फज़ीला जे अगवा थियण जा? अबा सबब असां मिस्कीन गरीब हुआसीं, असांजी कंहिंसां ई दुश्मनी कोन आहे। हे वीचारो फलूदो हलाईंदो, मां फलूदो कंदी हुयमि। ॿियो असां मिस्कीन गरीब हुआसीं, असांजी दुश्मनी कंहिंसां हूंदी? जॾहिं तव्हां गरीब हुयो त हिकिड़ो माण्हू तव्हां वटि अची करे तव्हांजी नंढड़ी खे खणे थो, भुंग तलब करे थो, 50,000 तलब करे थो, लख तलब करे थो, 8 लखनि ताईं जेको आहे सो भुंग तलब कयो थो वञे त हिकिड़े फलूदे वारे जे घर में जेतिरा लख त कोन हूंदा आहिनि। न फलूदे वारे जे घर एतिरा लख त न हूंदा, पोइ बि असांखे भूंगे जे नाले कंहिं चयो बि न। अबा बुढ़े सर की 50,000 घुरिया? हा, बुढ़े सर की लाख रुपया वरता? उन वता मोबाइलनि में तव्हां बैलेंस उन खे ॾिना? हा, उन वता जीअं उन चयो तीअं कयो? हा, जीअं उन चयो असां तीअं उन असां कयोसीं। हाणे तव्हां छा था सम्झो असुल अगवा करायो कंहिं करायो छो, उन जा सबब छा? हाणे चवनि था त हाणे अबा चवनि था त याकूब तेगाणी वटि आहे, तेगे सरदार वटि, तेगे सरदार वटि सरदार उन ते ज़ोर ॾे, है न। असां नथा चऊं फ़ैसिलो करे ज़ोर ॾे। तव्हांखे इहो केरु थो चवे त हाणे सरदार तेगे खान वटि आहे? उन चवनि था उन वटि आहे। केरु चवनि था? बसि असां ॿुधोसीं। किथां ॿुधो? अॻे असां वियासीं कचेरे वियासीं, पुलिस त कुझु बि न कयो आहे। पुलिस न फज़ीला खां कुझु कंदी बि सही न कुझु। तव्हां जेको कचे वियो कचे में छा ॾिठो तव्हां? कचे में उते वियासीं अबा त उते माई खे मां चयो त उन चयो त अदी तूं कीअं आई आहीं? मां चयो अदी मुंहिंजी नंढड़ी गुमा मां आई आहियां, इहे क़ुर खणी आई आहियां जो तो वटि आहे त तूं मन। त अदी चए उहा माई उहा लवाए पई। अबा लवाए पई। माई उहा केरु आई? घबराए पई माई, घबराए बि पई, लवाए बि पई माई। त मां चयो तूं घबराए न, तूं बि ज़ैफ़ा आहीं, मां बि ज़ैफ़ा आहियां। चयो मां मर्द न आहियां जो तोखे पटे वेंदमि। त उहा वरी खणी आई, झटि में क़ुर खणी आई त मां वटि छोकिरी न आहे, तूं तलाशी वठि, मां वटि छोकिरी न आहे। माई अबा बरोचाणी हुई माई। तव्हांखे ओॾे कई न? असांखे अबा डीपीओ वठी वियो। कहिड़ो डीपीओ? साकिब मेमन डीपीओ साकिब मेमन वठी वियो। छा चई वठी वियो त फज़ीला हेॾे आहे? हा, असांजे ॿुधो आहे फज़ीला हिते आहे, पोइ हाणे परणाए ॾिनी अथनि अलाए न ॾिनी अथनि, बाक़ी हिते आहे फज़ीला। तव्हांखे सरदार तेगो खान तेगाणी जे लाइ, याकूब खान तेगाणी जे लाइ कंहिं हितां जे सरदार चयो आहे या पुलिस चयो आहे? ओॾे तव्हांजो पेरो कीअं थो वञे? सरदार बि चयो, पुलिस बि चयो आहे। सरदार ज़ुल्फ़कार जेकॾहिं सरदार बि तव्हांजो चए थो, पुलिस बि चवे थी पई, त पोइ पुलिस कार्रवाई छो नथी करे ओॾे? पुलिस त न कंदी न। पुलिस इन महिल ताईं छा कयो आहे? इन महिल ताईं 6 साल फज़ीला खे हे सतो बीहंदो, पुलिस छा कयो आहे? पुलिस कुझु बि न कयो आहे। पर जेकॾहिं चवनि था मां त जेको आहे सो फज़ीला जी शादी थी वई, छा फज़ीला जी एतिरी उमिरि हुई छा त हुनजी शादी थी सघे? उन्हनि सां छा वीचारी सां शादियूं कंदा हूंदा, पोइ हाणे असांखे ख़बर आहे। पर असां मुंहिंजा इहे क़ुर असांजा इहे झूठ जिन था, इहे क़ुर हक़ कंदो। जीअं माउ खे ॿिए खे माउ पीउ खे रोआयो अथनि, अलाह उन्हनि खे बि ईअं रोआईंदो, रब उन्हनि खे बि ईअं रोआईंदो। असांजी दुआ आहे अलाह करे फज़ीला जी उन्हनि खे पवंदी, उनखे बेगुनाह खणी विया न बा। उहो सबक़ु उन वीचारी जो न हुयो। हल हुई बि दुश्मनी असां सां करनि हा न, असां पीउ माउ हुयासीं, असां सां करनि हा न। उन मिस्कीन जो त को ॾोह बि न हुयो। बा मां नाज़रीन एतिरो ज़रूरु ॼाणे वरितो आहियां त हिन ॻाल्हि जे पुठियां ज़रूरु ॿी ॻाल्हि आहे, जंहिंखां पोइ न त को फलूदे जे वारे जे घर में का नींगरी अगवा थिए, उन खां भुंग 50,000 लख रुपया जेकॾहिं वठण जे लाइ जेको आहे सो ॻाल्हियूं थियनि, त हिन जे पुठियां ज़रूरु लाजिक पैदा थिए थी। असां पुछूं था अम्मा खां जेको आहे सो माना जेका फज़ीला जी ॾाॾी आहे उन खां हक़ीक़तूं पुछूं था। अम्मा हाणे हीउ अब्दुल रज़ाक कयो या सकीना कयो, हीअ ॻाल्हियूं त कनि था वेठा पंहिंजे हिसाब सां, जेकॾहिं कंहिं बि फज़ीला खे हितां घर खां खणायो आहे त उनजो बि ज़रूरु को सबबु हूंदो। मां उहो तव्हां खां सबबु थो पुछणु चाहियां, छो त जेकॾहिं फज़ीला वापसि वठराइणी आहे त उहे सबब बि ॿुधाइणा पवंदा, सच बि ॻाल्हाइणो पवंदो, ऐं मूंखे हितां पहिरों बि कढी ॾियणो पवंदो। अॻिते तव्हां उहो मूंखे पहिरों अॻिते कढी ॾियो त पहिरां थी ॻाल्हि ॿुधायो त कंहिं
उॾे जी मासी मुंहिंजी छोकिरी उन्ही खई ठीकु आहे सम्झे थो हेॾे पुठिते ही उनी छो खई ॿुधो उन्ही खे पहिलां सोन जूं वालड़ियूं ठीकु आहे रन खणी वञी उन्ही खे अंदरि वाड़े सिज लथो उन्ही जूं वालड़ियूं लाहे करे अबा हिन कादरी ॾे कयईं फोन त तूं हाणे अचो कादरी कंहिंजो आहे कादरी अबा उनजो करीम बशक जो पुटु कादरी करीम बशक जो पुटु त माना उन में सरदार ज़ुल्फ़कार जो कमु को न न माना उन में उहो इनवाल आहे या न आहे सरदार अबा उहा रब खे ख़बर आहे रब खे ख़बर जेका तव्हांखे रब ख़बर ॾिनी आहे उहा मूंखे ॿुधायो हाणे उहा रब जी रब खे ख़बर आहे असांजो त को ॾोह पाप कोन्हे को बाक़ी इहा खई रन ॾिनई वञी पुटु बि वयुसि करीम बशक जो पुटु बि वयुसि बाबू बि वयुसि मुंहिंजी छोकिरी 3 ॾींहं अबड़नि में रही 3 ॾींहंनि खां बाद खणी विया अलाए वञी किथे बि रोलियऊं इस्म अलाह जो थन जो जन मुंहिंजी मरी वई आहे मूंखे लाश मिले मुंहिंजी जीअरी आहे मूंखे छोकिरी मिले जेके ॾोहारी आहिनि मुंहिंजी हर शइ ॾोहारनि खे बस जी नाज़रीन पंहिंजे प्रोग्राम सिलसिले खे जारी रखूं था ऐं जहिड़े नमूने ही ॻाल्हि कनि था त हिननि जे ॻाल्हियुनि जे अंदरि एतिरी ज़रूरु ॻाल्हि आहे त 23 मार्च खां अॻु जेका 22 मार्च जी राति हुई ऐं जेको माना हिते आम तौर ते हिकिड़ा माना सहाफ़ती ज़रिया ॿुधारनि था पिया या जेके असां आर्टिकल पढ़ूं था पिया उन्हनि में इहे शयूं क्लियर नज़र थियूं अचनि त शराबनि ऐं शबाबनि जूं जेके महफ़िलियूं उन में कहिड़े क़िस्म जी डिमांड थी जो 23 मार्च वारो इहे वाक़ियो पेश आयो नाज़रीन हिन वक़्तु असीं जेको आहे सो हिन हद जे थाणे वटि ई बीठा आहियूं जिते फज़ीला जो जेको आहे सो माना केस दाख़िल थियो पर बदकिस्मती सां हिते एस एच ओ साहिब बि कोन्हे ASI बि कोन्हे ऐं वॾो जमादार जेको आहे सो बीठो आहे मोहम्मद ख़ान ओगाई साहिबु पाण अचो त उन्हनि सां जेको आहे ॻाल्हि ॿोल कयूं पुछूं त हीउ केस हिन वक़्तु ताईं किथे बीठो आहे अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सभ खां पहिरियों त हीउ तमामु घणो हिते वॾो हाई प्रोफाइल क़िस्म जो केस बणिजी चुको आहे हिन वक़्तु फज़ीला सरकी जो उन हवाले सां तव्हांजी पेशरफ़्त छा आहे हिन वक़्तु साईं उहो केस जेको आहे तमामु पुराणो आहे ऐं वाक़ई हाईलाइट केस आहे उहो केस चालान थियल आहे उन में जवाबदार तक़रीबन 2 चालान थियल आहे हिकिड़ो जेको आहे धाड़ियल हुन मुक़ाबले में मरी वियो आहे वॾो सरकी बाक़ी बि जेके आहे काफ़ी 3 जवाबदार आहिनि जेके उहे कोर्ट जे थी सघे थो कुझु महीना अॻु बेल ते आहिनि वधीक बि अञा वधीक कोशिशि करनि था असांजा बाला अफ़सर साहिबान हिन केस खे अॻिते वधाइण जे लाइ कंहिं मंज़िल ते जीअं इनशाला पहुची वञे कंहिं मंज़िल ते इनशाला पहुची वञे पोइ 4-5 माण्हू जेके आहिनि सो अॼु बि हिते शहर में घुमनि था हाणे बि जेको आहे सो असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे जेका माना रज़ाक सरकी जेको फज़ीला जो पीओ आहे उनजी माउ सां सभिनी सां उन्हनि ते का बि पकड़ न आहे अर्ज़ु या त उहो कोर्ट जे बेल ते आहिनि उहो केस कोर्ट में हले थो STA कोर्ट में हले थो कोर्ट ई उनखे हाई कोर्ट उनखे बेल ॾिनो आहे शायदि वधीक उन्हनि ते ॿी का FIR न आहे जंहिंमें उनखे माण्हू गिरफ़्तार करे